अस्सलामुअलैकुम। वीडियो थंबनेल ऐं टाइटल मां तव्हां सम्झी विया हूंदो त वीडियो अॼु कहिड़े मौज़ू ते आहे। कल शाम वारे पीटीआई तरफ़ां जेको ऐलान कयो वियो टिकटॉक बैन कयो वियो आहे पाकिस्तान में। उहा ख़बर ॿुधण खां पोइ मुंहिंजे टिकटॉकर जेके दोस्त आहिनि उन्हनि जी हालत कुझु इन तरह हुई। ऐं ॿिए पासे जेके मुंहिंजा यूट्यूबर दोस्त आहिनि जेके टिकटॉक जे ख़िलाफ़ आहिनि उन्हनि जी जेका सिचुएशन हुई कुझु इन रीति हुई। वधिक बकवास करण ऐं वीडियो शुरू करण खां अॻु में डिस्क्लेमर, हीअ वीडियो सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ आहे ऐं कंहिं जी बि इंसल्ट करण लाइ हीअ वीडियो न आहे। सो महिरबानी करे हिन वीडियो खे सिर्फ़ु एंटरटेनमेंट ताईं वरितो वञे। जेकॾहिं तबियत तव्हांजी वधीक ख़राब थी वञे ऐं मिर्च कुझु वधीक लॻी वञे त शेख रशीद सां राब्तो करियो। यकीनन पीटीआई वारनि खे फ़ैसिलो करण खां अॻु में हिकु दफ़ो इहो ज़रूरु सोचणु घुरिजे त असांजो जेको टैलेंट आहे मुल्क जो, जंहिं पंहिंजे ठुमकनि सां रीमा, शीमा, मुन्नी, शीला सभिनी खे पंहिंजे ठुमकनि सां लाजवाब करे छॾियो आहे। इहे खदड़ा जेके वीचारा बेरोज़गार थी विया आहिनि, हाणे उहे कीअं कंदा उन्हनि जो जेको सो पंहिंजो टैलेंट जेको आहे टिकटॉक ते ॾेखारीनि था, उहो हाणे किथे ॾेखारींदा, कहिड़े प्लेटफॉर्म ते ॾेखारींदा। यकीनन इन बारे में ज़रूरु सोचणु घुरिजे, छो जो हिननि वटि सिर्फ़ु ठुमकनि हणण जी टैलेंट आहे। मुंहिंजे टिकटॉक जे दोस्तनि खे सलाह आहे त दिलि ते न वठो, हीउ फ़ैसिलो पीटीआई कयो आहे। यकीनन जॾहिं पीटीआई पबजी बैन कई हुई त उहा बि अनबैन थी वई ऐं कुझु ड्रामा वग़ैरह हुआ उहे बि जेको सो बैन कया विया हुआ, उहे बि हाणे अनबैन थी विया आहिनि, हाणे हलनि पिया ऐं कुझु एड्स वग़ैरह उहे बि हलनि पिया। त थी सघे थो इन फ्यूचर हीअ बि जेको सो टिकटॉक बि अनबैन थी वञे। ऐं वधीक तव्हांखे ख़बर आहे त हीअ फ़ैसिला जेके कुझु वक़्ती तौर ते थींदा आहिनि, कुझु पॉलिसियुनि जे करे थींदा आहिनि, त यकीनन चङाई जी उमेदु रखणु घुरिजे। पर फ़िलहालु परे परे ताईं टिकटॉक जो अनबैन थियण जो को चांस नज़र कोन थो अचे। तो बस यार ही हुई अॼु ताईं जी वीडियो ऐं उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई। जॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, वीडियो खे शेयर करियो, कमेंट करणु न विसारींदा। पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा ॾिसंदा रहो IB ऑफिशियल। पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।